जे सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां शहीद मक़सूद कुरैशी ऐं शहीद सलमान वदौ जे 7 वर्सी तक़रीब सूफ़ी शाह अनायत प्रेस क्लब में मिलाई गुल निछावर करे मेणबत्तियूं ॿारे भेटा ॾिनी वई। उन मौक़े ते क़ौमी पार्टी जे मरकज़ी अॻवान अब्दुल्ला मेरानी क़ादिर बख़्श ज़हूर अनवर ख़ासकेली ख़िताब कंदे चयो त शहीद क़ौमुनि जो रूह हूंदा आहिनि, जदोजहद खे वधीक सघ ॾींदा आहिनि। शहीद मक़सूद कुरैशी ऐं शहीद सलमान वदौ खे साड़े शहीद कयो वियो। मखदूम बिलावल खे बि घाणे में पढ़ियो वियो। सिंध में शहीदनि खे ज़िंदा साड़ियो वियो। शहीदनि जूं क़ुर्बानियूं राहेगाह न वेंदियूं। दोस्त विछड़िया ज़रूर आहिनि पर विसरिया न आहिनि, विसारणु कमीण आहे। शहीद मक़सूद कुरैशी सिंध जे माण्हुनि जी आज पे ख़ुशहाली वारी जदोजहद में पंहिंजो किरदारु अदा कयो। तारीख़ अहिड़नि किरदारनि खे यादि रखंदे चयो जेके सिंध वतन ख़ातिर शहादतूं क़बूल कयाऊं पर झुकिया कोन। सिंध क़ौम कॾहिं बि पंहिंजे महसन खे नाहे विसारियो। उन ई मौक़े ते सजाद मीरानी, अल्ताफ़ खोर, अब्दुल शकूर मेहबर, ज़वार इब्राहिम खोर, रियाज़ ज़हूर, सजाद ज़हूर, महरम ठारानी, जसकम करीम शौरो, नौजवान इत्तेहाद जे आमिर मेमन, जसकम बाबू, ओस्मान मेमन, जस्त जे उमाम बख़्श ख़ासकेली, जिस्म जे उर्स कहर ऐं ॿियनि ख़िताब कयो। होॾां ॿिए तरफ़ सुजावल ज़िले जो इजलास जीए सिंध क़ौमी पार्टी अॻवान अब्दुल्ला मेरानी जी सदारत में थियो, जंहिं में अनवर ख़ासकेली, सुजावल ज़िले जो सदर, नायब सदर अल्ताफ़ खोर, जनरल सेक्रेटरी सजाद मीरानी, जॉइंट सेक्रेटरी नूर मोहम्मद चांडियो, मालियात सेक्रेटरी अब्दुल शकूर मेहबर खे मुक़ररु कयो वियो। मीरपुर बठोरो, रिपोर्टर अशरफ चांडियो।